मेहरबानी करे अवामी मफ़ादन खातिर हिन वीडियो के वध खां वध शेयर कंदा। कराची में कोरोना वायरस मरीज जे ज़ाहिर थियण बाद मेहरबानी करे हेठियों एहतियाती तदबीरन ते अमल जरूर करियो। कोरोना वायरस खां पाण खे ऐं ॿियनि खे कीअं बचाइजे। इस्तेमाल बैदि टिशूअ खे सही नमूने ज़ाया करे छॾियो। खंघ, शिक, निश अचण ते नक ते टिशू पेपर या नरम ऐं साफ़ कपड़े जो इस्तेमाल करियो। खाली हथ न रखो। बुखार, खंघ या साह जी तकलीफ़ थिए त एहतियात करियो। ॿियनि सां मिलण खां पासो करियो। साम्हूं वारे ॾांहुं मुंहुं करे न खंघो। पंहिंजनि हथनि खे साबुण ऐं पाणीअ सां धोइण या हथ साफ़ करण वारो लोशन इस्तेमाल करियो। जेकॾहिं अव्हां खे खंघ, नज़लो, लेस ज़ुकाम आहे त स्कूल, ऑफिस, बाज़ार, जलसे, माण्हुनि जे मेड़ तरफ़ वञण बदिरां घर में ई रहो। जेकॾहिं अव्हां खे नज़लो या लेस ज़ुकाम आहे त ॿियनि माण्हुनि खां मीटर खन जे मुफ़ासिले ते रहो। ख़राब हथनि सां नक, अखियुनि ऐं मुंहं खे साफ़ न करियो। जेकॾहिं अव्हां खे नज़लो या लेस ज़ुकाम आहे त ॿियनि माण्हुनि सां हथ मिलाइण या भाकुर पाइण खां पासो करियो। अवामी आगाहीअ लाइ ही पैगाम